सगा ब्रांच हिंगोजा पारां भमरा हाउस ते चूंडियल उहिदेदारनि जी हलफ़ वफ़ादारी जी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें चेयरमैन इलेक्शन कमेटी करीम बख्श टामरी, उहिदेदारनि सदर अब्दुल समी भमरो, जनरल सेक्रेटरी गुलाम जाफ़र टामरी समेत ॿियनि उहिदेदारनि खां हलफ़ खणायो। बाद में सिंध जी सूंह कारूंझर जबल जी कटाई ख़िला सगा ब्रांच हिंगोजा पारां मोर सिंधी गुलाम जाफ़र टामरी, फरमान सेतो किफ़ायत जामरी, बख्तियार हुसैन चनो जी अॻवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतिजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कारूंझर जबल सखणो जबल नाहे, पर इते झंगली जीवत जो मर्कज़ ऐं सियाहत जो मर्कज़ आहे। इन खे नीलाम करे थर जी सिंध जी सूंह ख़त्म करणु आहे। सिंध जी सूंह ख़त्म करणु न ॾींदासीं। उन्हनि मुतालबो कयो त कारूंझर खे सियाहत जो मर्कज़ बणाए इन जी असलियत बरक़रार रखी वञे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कंदासूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।